नाज़िन टिंडो गुलाम हैदर में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई मालपड़ी लगाई वई आहे, जंहिंमें जानवरनि जा अघ वधीक हुअण सबबि ख़रीदारीअ में तेज़ी न अची सघी, जंहिं सबबि मालून ऐं वापारी तबिको सख़्त मायूस आहे। इन हवाले सां पेश आहे फियाज़ अली वरिया जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां वक्त मौजूद आहियूं टिंडो गुलाम हैदर जी हफ़्तेवार मालपड़ी में, जिते वापारियुनि खरीदारनि जी वॾी तइदाद में रश आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो वधीक छा चवणु। महीना छेला चारियों का छेले जो रेट आहे कोन। हाणे 17,000 14,000 15,000 25,000 लोड़ो है। 50,000 जो छेलो 60,000 जो हिकिड़ो छेलो है। हमको 25,000 में कींजू या असां का जाई थी हाणे बिठायूं मालन कामे कोन पे छा करियूं छा था चवनि व्यापारी ग्रुप कने कोन पे 20,000 है, शेख कोन पे 15,000 छा करियूं बाबा। हाणे असीं गरीब माण्हू ते जिला बिठायूं नंढा करे वॾा गया पाले आना छा करियूं कमन कोन था। गर्मी लगी पे बीबी मरी आई। मेहरबानी करे वो रेट कराए छेलन जो छा करियूं यार। रेट वधायो मेहरबानी करे रेट महंगो ॾियनि था न। कराची जा माल महंगो आहे। कराची कुर्बानी लाइ या कुर्बानी महंगा नहीं थे रोज़ी जाम जे दो हाणे विकियां हां जुडे मंडी ठही आहे। अलाए शुक्र मंडी ठही आहे। रेट भलो आहे। छेले जो रेट जहिड़ो आहे छेलो जो रेट बि माण्हू जेतिरा पैसा विझे घटि आहिनि छेले जे रेट घटि करण लाइ त वापारी तयार कोन्हे। असां पंहिंजी ख़रीदारी लाइ उन आया बि तमामु रेट हाई आहिनि। जी नाज़रीन, तव्हां वापारियुनि खरीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो वधीक चवणु हो त हेल वापार घटि हुअण सबबि महांगाई जे करे वापार घटि थियो आहे। कैमरामैन सरवण जोणी सां गॾु फयाज़ अली वरिया, मेहरान टीवी न्यूज़।